बार्डर भरिसां ॻोठ वॾी वहणी जे एलिमेंट्री स्कूल में सिंध न्यूज़ जे ॾिनल स्लोगन इल्मु पिरायो सिंध सवारियो जी सिरेट सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं जी शुरूआति कलाम पाक नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कई वई। जन त सकाफ़ती प्रोग्राम जी सदारत सीनियर उस्ताद एजाज़ चांडियो कई। कंपेयरिंग उस्ताद शकील जूणे जो कई, जॾहिं त स्कूली शागिर्दनि शागिर्दाणियुनि खाका पेश कया। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दाणियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंध में रहंदा आहियूं। असां ॾींहुं राति महिनत करे पंहिंजे इलाइक़े ऐं सिंध खे तरक़ी ॾियारण में तालीम जे ज़रिए कोशिशि जारी रखंदासीं। हिन चयो त सिंध जी तालीम जे मैदान में इल्म जी अहिड़ी शमा रोशन कई आहे जंहिंसां लखे शागिर्दनि शागिर्दाणियुनि बिल्कुलु मुफ़्त तालीम हासिलु कई आहे। हिननि चयो त स्कूलनि में अहिड़ियूं निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। असीं सिंधी मीडिया जे सॾ ते हिकु आवाज़ थी गॾु थिया आहियूं। हिननि चयो त इल्मु पिरायो सिंध संवारियो बहितरीनु हल आहे जो तालीम सां ई अॻिते वधी सघिजे थो ऐं दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हली सघिजे थो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि सिंध जी सकाफ़ती लिबास टोपी अजरक ऐं पटको पाए आया। हिननि चयो त टोपी अजरक ऐं पटको असांजी सूंहं आहे। जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम में शागिर्दनि उस्तादनि समेत वॾे अंग में साफ़िन पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।